तोहीने मज़हब जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तारीअ खां पोइ पुलिस पारां मुक़ाबिलो ॼाणाए मारियल उमरकोट जे डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल केस में FIA पारां पेश कयल चालान में केतिराई नवां छिरकाईंदड़ इंकशाफ़ कया विया आहिनि। FIA जे चालान में इंकशाफ़ कयो वियो आहे त पुलिस आफ़ीसर ऐं अहलकार TLP अॻुवाण उमरजान सरहंदी सां लाॻीतो राब्ते में हुआ। पुलिस आफ़ीसरनि जांच टीम ते असरअंदाज़ थियण लाइ सियासी शख़्सियतुनि खां मदद हासिल करण जी कोशिश भी कई। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस जी ॿुधणी दौरान FIA पारां मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में 29 सुफ़्हनि ते ॿधल जेको हतमी चालान पेश कयो वियो आहे उन में इंकशाफ़ कयो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे क़त्ल करण लाइ जिन हथियारनि सां फायरिंग कई वई उहे CIA पुलिस जे ॿिनि अहलकारनि नादर परवेज़ ऐं ग़ुलाम क़ादिर जा सरकारी हथियार हुआ। चालान मूजिब CIA सेंटर मीरपुर ख़ास जा कूड़े मुक़ाबले में मुबैना तौर इस्तेमाल थियल हथियार फोरेंसिक चकास लाइ सिंध फोरेंसिक लैब हैदराबाद खे उमाणिया विया हुआ ऐं फोरेंसिक लैब इन ॻाल्हि जी तस्दीक कई त गोलियूं उन वाइट पिस्टल मां फायर कयूं वयूं जेको ग़लति बयानी कंदे डॉक्टर शाहनवाज़ वटां हथ आयल ॼाणायो वियो हो। FIA जे हतमी चालान में इहो बि इंकशाफ़ कयो वियो आहे त उमरकोट जो उन वक़्त जो SSP ऐं जवाबदार आसिफ रज़ा बलोच केस जे ॿिए जवाबदार मौलवी उमरजान सरहंदी सां फ़ोन ते राब्ते में हो ऐं जवाबदार ऐं उन वक़्त जो DIG मीरपुर ख़ास जावेद जिस्काणी SSP मीरपुर ख़ास असद अली चौधरी सां राब्ते में हो। हतमी चालान मूजिब मौलवी उमरजान सरहंदी जा माण्हू डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे गिरफ़्तार करण लाइ वयल उमरकोट पुलिस जे टीम सां राब्ते में हुआ। हतमी चालान जी रिपोर्ट मूजिब SSP मीरपुर ख़ास असद अली चौधरी हिक सिम जेका ग़ुलाम अकबर जे नाले सां हुई उन सां लाॻीतो राब्ते में हो ऐं ग़ुलाम अकबर वरी CIA मीरपुर ख़ास जे अहलकार मोहम्मद इक़बाल सां राब्ते में हो। रिपोर्ट मूजिब CIA अहलकार मोहम्मद इक़बाल जी लोकेशन मौलवी उमरजान सरहंदी सां गॾु सफ़र कंदे बि ऑब्ज़र्व कई वई। वाक़ई वक़्तु उमरकोट जो SSP मीरपुर ख़ास जे महराण थाणे ते मौजूदु हो ऐं मीरपुर ख़ास जो SSP CIA सेंटर मीरपुर ख़ास में मौजूदु हो ऐं DIG जावेद जिस्काणी जे हिदायतुनि ते डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे मीरपुर ख़ास पुलिस हवाले कयो वियो हो। FIA जे हतमी चालान में जवाबदारनि जे मोबाइल फ़ोन्स जी फोरेंसिक रिपोर्ट जो हवालो ॾींदे जवाबदार CIA इंचार्ज इनायत अली ज़रदारी जी जवाबदार SSP असद चौधरी सां WhatsApp ते थियल कचहरी जो बि ज़िक्र कयो वियो आहे। हतमी चालान मूजिब डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल खां पोइ इल्ज़ाम हेठि आयल आफ़ीसरनि पारां हिक अकाउंट में 15 लख रुपया बि उमाणिया विया। FIA पारां अदालत में जमा करायल चालान रिपोर्ट में क़त्ल केस जे जवाबदारनि
अॻूणे SSP असद चौधरी ऐं अॻूणे CIA इंचार्ज मीरपुर ख़ास इनायत ज़रदारी विच में WhatsApp ते थियल ॻाल्हि ॿोल जी CDR बि पेश कई वई। FIA जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल खां पोइ जॾहिं मीडिया में अदालत खां मथां ई क़त्ल जो चर्चो थियो त 18 सेप्टेंबर 2024 खां 19 सेप्टेंबर 2024 जे विच में ॿिन्ही जवाबदारनि हिक ॿिए खे केतिरा ई भेरा फ़ोन कॉल्स कयूं ऐं मैसेज कया। 19 सेप्टेंबर 2024 ते SSP असद चौधरी CIA इंचार्ज ॾांहुं डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल बाबति 17 वीडियोज़ बि उमाणिया। 5 अक्टूबर 2024 ते इनायत ज़रदारी खे SSP असद चौधरी जे नंबर तां मैसेज आयो त DIG साहब बि 5 लख खां वधीक मोकिलिया आहिनि। इन खां अॻु 1 अक्टूबर 2024 ते इनायत ज़रदारी जो मैसेज हो, सर अकाउंट। असद चौधरी जवाब में चयो, ओके ऑनरेबल अदा। इनायत ज़रदारी मैसेज कयो त अदा पंहिंजे पुट इमरान खे 10 लख ट्रांसफ़र करण लाइ चवां थो। साॻी तारीख़ ते असद चौधरी मैसेज कयो, अदा 10 ट्रांसफ़र थी विया। 2 अक्टूबर ते असद चौधरी पारां इनायत ज़रदारी खे फॉरवर्ड कयल मैसेज उमाणियो वियो त इनायत खे चओ त वॾे साहब खां सरदार शाह खे हिकु फ़ोन कराए। साॻे मैसेज में चयो वियो त मथियों मैसेज DIG साहब पारां आहे। इन खां अॻु 1 अक्टूबर 2024 ते SSP असद चौधरी पारां CIA इंचार्ज इनायत ज़रदारी खे हिकु फॉरवर्ड कयल मैसेज उमाणियो वियो, इनायत को कहो अदी से होम मिनिस्टर को कॉल करा दे, मैंने उनको मैसेज किया है पर मेरा मैसेज शायद इतने काम का न हो। असद चौधरी पारां 19 अक्टूबर 2024 ते डॉक्टर शाहनवाज़ जी क़बर कुशाई खां पोइ वारी मेडिकल रिपोर्ट इनायत ज़रदारी ॾांहुं उमाणी वई, जंहिंमें मेडिकल बोर्ड डॉक्टर शाहनवाज़ ते तशद्दुद जी तस्दीक कई हुई। साॻे ॾींहुं SSP असद चौधरी DIG जावेद जिस्काणी जो फॉरवर्ड कयल मैसेज इनायत ज़रदारी ॾांहुं उमाणियो, जंहिंमें चयो वियो हो, इनायत और दानिश से अगर इधर हैं तो हम भी मिल लें। 25 अक्टूबर 2024 ते असद चौधरी इनायत ज़रदारी ॾांहुं मैसेज कयो त मुंहिंजा ऑनरेबल अदा इंशाअल्लाह 5 लख अॼु मोकिलींदुसि। मूं शबीर जिस्काणी खे चयो आहे त उहो बि 5 लख मोकिलींदो ऐं कुल 15 लख थींदा। शबीर तव्हांखे कॉल कंदो ऐं इंशाअल्लाह अलाह जी मदद सां अॻिते वधंदासीं। FIA जे चालान में अॻूणे CIA इंचार्ज मीरपुर ख़ास इनायत ज़रदारी ऐं DIB इंचार्ज दानिश भट्टी विच में फ़ोन ते थियल ॻाल्हि ॿोल जो रिकॉर्ड बि शामिल कयो वियो आहे। चालान जी रिपोर्ट मूजिबि 21 सेप्टेंबर 2024 ते इनायत ज़रदारी दानिश भट्टी खे मैसेज कयो त मीर मुनव्वर के लिए तैयारी करके रखना, पहली पेशी में सस्पेंशन ऐं मुंहिंजी धार मोतली वग़ैरह। दानिश भट्टी जवाब में ओके सर चयो। 22 सेप्टेंबर ते इनायत ज़रदारी मैसेज कयो त न्याज़ खोसे से हाल हवाल लो क्या हुआ। 22 सेप्टेंबर ते दानिश भट्टी इनायत ज़रदारी खे मैसेज कयो त सतार एतराफ़ कयो आहे। इनायत ज़रदारी पुछियो केरु थो चवे। दानिश भट्टी जवाब ॾिनो, ख़लील हुन जो एतराफ़ वरितो आहे। 30 सेप्टेंबर ते दानिश भट्टी इनायत ज़रदारी खे मैसेज कयो त सर मौलाना अची वियो आहे, सभु प्री अरेस्ट बेल लॻियूं आहिनि, हाणे हलंदी। 13 अक्टूबर 2024 ते इनायत ज़रदारी दानिश भट्टी खे मैसेज कयो त मुंहिंजे ख़्याल में SSP उमरकोट साॻियो बयानु ॾिनो आहे जेको हुन इंक्वायरी कमेटी आॾो ॾिनो हो। दानिश भट्टी जवाब में चयो त सर मूं तव्हांखे कल्ह ई ॿुधायो हो। 14 अक्टूबर ते इनायत ज़रदारी दानिश भट्टी खे मैसेज करे चयो त हा पर मौत खां अॻु तशद्दुद साबित थियण जे सूरत में असांजो केस मुतासिर थींदो। FIA पारां डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल केस में मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत में जमा करायल चालान रिपोर्ट में रूपोश जवाबदार ऐं अॻूणे DIG मीरपुर ख़ास जावेद जिस्काणी ऐं अॻूणे CIA इंचार्ज इनायत ज़रदारी विच में थियल फ़ोन ते ॻाल्हि ॿोल जो रिकॉर्ड बि पेश कयो वियो आहे। जवाबदारनि जे फ़ोन जी CDR मूजिबि
16 अक्टूबर 2024 ते जावेद जिस्काणी इनायत ज़रदारी खे मैसेज कयो त जुडिशियल इंक्वायरी में शाहनवाज़ कुंभर जे तौहीन वारे केस खे न विधो वियो आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। हाणे लॻे थो त फॉरेंसिक रिपोर्ट बि लिकाई वेंदी। साॻिए ॾींहुं हिक ॿिए मैसेज में जावेद जिस्काणी चयो, इहो ॿुधायो त FIR 47 जी कार्रवाई ऐं इन्वेस्टिगेशन जो छा थींदो। इन्वेस्टिगेशन बि गॾु हलंदी या उहा रुकिजी वेंदी। 25 अक्टूबर 2024 ते जावेद जिस्काणी इनायत ज़रदारी खे मैसेज कयो त JIT वारनि जा नाला मोकिलियो। 28 अक्टूबर ते इनायत ज़रदारी खे ॿिए मैसेज में जावेद जिस्काणी चयो त सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि वारे ऑर्डर खे चैलेंज करे फ्रेश क्वाशमेंट फाइल कयो। हिक ॿिए मैसेज में जावेद जिस्काणी चयो त सादिक वर्सिस जेका केस 2006 जो हिकु मिसाल आहे ऐं FIR जे ख़ात्मे जो हल बि न आहे ऐं सुगरा बीबी केस 7 बेंच आहे ऐं 2018 जी फुल बेंच, त इहो ग्राउंड काफ़ी आहे। FIR ख़तमु कराइण लाइ ॿियो को बि हल न आहे। इनायत ज़रदारी जवाब में ओके सर चयो। FIA जी रिपोर्ट में चयो वियो आहे त वाक़ियो थियण वक़्तु SSP मीरपुर ख़ासि असद चौधरी CIA सेंटर ते मौजूदु हो। हू हिक शकी फ़ोन नंबर सां राब्ते में हो। हू CIA टीम जे अहलकार मोहम्मद इक़बाल सां बि राब्ते में हो, जंहिंजे फ़ोन जी लोकेशन पीर उमर जान सरहंदी सां गॾु नज़र आई। FIA जी रिपोर्ट मूजिबि डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे गिरफ़्तार कंदड़ टीम में शामिल कांस्टेबल माशूक पीर उमर जान जे माण्हुनि सां राब्ते में हो। वाक़े वारे वक़्तु DIG मीरपुर ख़ासि जावेद जिस्काणी पंहिंजी ऑफिस या रिहाइशगाह में मौजूदु हो। FIA जे हतमी चालान मूजिबि पीर उमर जान सरहंदी जे फ़ोन जी फॉरेंसिक मां पतो लॻो त हुन 18 नवंबर ते SSP उमरकोट आसिफ रज़ा सां राब्तो कयो हो। FIA जे हतमी चालान में पीर उमर जान सरहंदी, अॻूणे DIG जावेद जिस्काणी, अॻूणे SSP आसिफ रज़ा, अॻूणे SSP असद अली चौधरी, अॻूणे CIA इंचार्ज इनायत ज़रदारी, अॻूणे SHO न्याज़ खोसो, दानिश भट्टी, नादिर परवेज़ ऐं ग़ुलाम क़ादिर समेत 23 जवाबदारनि ख़िलाफ़ ट्रायल हलाइण जी इस्तदा कई आहे। मीरपुर ख़ासि जी दहशतगर्दी टोड़ अदालत FIA जो हतमी चालान जमा थियण बैदि ॿुधणी 26 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे 19 सेप्टेंबर 2024 ते जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो वियो हो। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में संदसि मौत जो कारण वेझो खां 2 गोलियूं लॻण खे क़रार ॾिनो वियो हो। मेडिकल रिपोर्ट में संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान ऐं पासराटियूं भॻल हुअण जी बि तस्दीक कई वई हुई। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़तल केस में 23 ॼणा नामज़द थियल आहिनि, जिन मां 6 ॼणा जेल कस्टडी आहिनि, जॾहिं त 11 ॼणा ज़मानत ते आज़ादु थियल आहिनि। अॻूणे DIG जावेद जिस्काणी ऐं अॻूणे SSP असद अली चौधरी समेत 6 ॼणा रूपोश थियल आहिनि। FIA जी हतमी चालान रिपोर्ट में कयल इंकशाफनि केतिरनि ई ॻुझनि हक़ीक़तुनि तां पर्दो खयो आहे। FIA जे रिपोर्ट में इहो वाज़ह न थी सघियो आहे त पुलिस ऑफिसरनि पारां 15 लख रुपयनि जी रक़म कंहिंजे अकाउंट में मुंतक़िल कई वई ऐं छो मुंतक़िल कई वई।